بسم الله الرحمن الرحيم किताब الवुज़ू बाबन फिल वुज़ू मा जा फी क़ौलिल्लाह। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह पहिरों किताब क़ाइमु कयो किताबुल वही, उन खां बाद में किताबुल ईमान, उन खां बाद में किताबुल इल्म, उन खां बाद में किताबुल वुज़ू। इन जी तरतीब अबा वही ते ईमान, वही खे सम्झंदो त वही ते ईमान आणींदो, वही ते ईमान आंदई त इहो ईमान में दाख़िल थियो, ईमान में दाख़िल थियण खां बाद में इल्मु ज़रूरी आहे न। हाणे इल्मु जॾहिं हूंदुसि त अमल करे सघंदो, बग़ैर इल्म जे अमल ई बेकार आहे। इल्मु हूंदुसि उन खां बाद में अमल करणु हुन जे लाइ आसान। जेकॾहिं इल्मु न अथसि न, पोइ इहो पंहिंजे अमल में बि ख़ुदि पाण छा हूंदो, शक में हूंदो त अलाए हे सही थो कयां अलाए ग़लति थो कयां। हाणे सुवाल इहा आहे, इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह किताबुल वुज़ू खे मुक़दम कयईं किताब सलात खां। हालांकि इबादतुनि मां आम इबादत कहिड़ी आहे? निमाज़ आहे न। पोइ निमाज़ खे हाणे आहे न वुज़ू खे छो आंदई? इन जो जवाबु सवलो आहे त वुज़ू छा आहे, शर्त आहे ऐं निमाज़ मशरूत आहे। कानून इहो हूंदो आहे त शर्त मशरूत खां मुक़दम। बाक़ी हाणे लफ़्ज़ आहे वुज़ू, वुज़ू, वज़ू, विज़ू, इन टिनि में फ़र्क़ु आहे। वुज़ू चइबो आहे वुज़ू करण खे, वज़ू चइबो आहे पाणी खे, ऐं विज़ू चइबो आहे थांव खे। घणा माण्हू चवंदा आहिनि वज़ू करे अचां, वज़ू न आहे वुज़ू आहे। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह वुज़ूअ जे किताब जे मुंड में ई क़ुरान पाक जी आयत आंदई, इज़ा कुमतुम इला सलाति फ़ग़सिलू वुजूहकुम व अयदियकुम इलल मराफ़िक़ वमसहू बिरुसिकुम वअरजुलकुम इलल काबैन। सुवाल इहा त इहो आहे दलील, हेठा दावा, पहिरों हूंदी आहे दावा, पोइ हूंदो आहे दलील। अब दलील या त ॾिबो आहे छा किताब लामून, या त दलील दलील ॾिबो आहे सुन्नत रसूल मां, हदीस मां। हाणे इमाम बुखारी मुंड में ई दलील ॾिनो ऐं दावा कई कोन, सम्झो। या त पहिरों दावा करे हुन खां पोइ ॿुध दलील, हिते पहिरों ई छा ॾिनई दलील, चए दलील हिन जे करे ॾिनई त भाउ क़ुरान पाक जी आयत आहे, इहो तबरुकन छा भाउ इनखे छा कई, तबरुकन मुक़दम कई। या ॿिए नंबर ते इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह किताबुल वुज़ू आणे करे ॿुधायो त हे इज्तिहादी मसइलो न आहे, इन जो सबूत क़ुरान मां बि आहे। इन जो या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा कुमतुम इला सलाति फ़ग़सिलू वुजूहकुम, इज़ा कुमतुम बि माना इज़ा अरदतुम, जेकॾहिं इज़ा अरदतुम जी माना में न वठंदव त पोइ ईअं मालूम थींदो त जॾहिं बि निमाज़ जे लाइ उथो, वुज़ू हुजेव या न हुजेव, वुज़ू करणु फ़र्ज़ु आहे। जीअं अहले ज़वाहिर चवंदा आहिनि, अहले ज़वाहिर दाऊद ज़ाहिरी जो ख़्यालु इहो आहे त इज़ा कुमतुम जो लफ़्ज़ आहे, जॾहिं बि उथो त वुज़ू तव्हां ते फ़र्ज़ु आहे। पोइ चाहे तव्हांखे हदस हुजे या हदस न हुजे, वुज़ू फ़र्ज़ु आहे। त पोइ हिते उन जी बहितरीन तोजी छा आहे त कुमतुम बि माना अरदतुम, जॾहिं इरादो कयो व अंतुम मुहदसून, हालांकि तव्हां इरादो कयो निमाज़ जो ऐं तव्हांखे हदस बि हुजे त पोइ वुज़ू कयो, ईअं वुज़ू करणु ज़रूरी न आहे। उन जो दलील चए थो, दलील इहा त पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फ़तह मके जे दौर ज़माने में घणियूं निमाज़ूं हिक ई वुज़ू सां पढ़ियो, घणियूं निमाज़ूं, इहो इन ॻाल्हि जो दलील आहे त जेकॾहिं कुमतुम उथण सां ई वुज़ू शर्त हुजे हा त पोइ ॿी निमाज़ जे लाइ नबी साहिब उथिया त वुज़ू कनि हा न, साहब वुज़ू कनि हा न, हालांकि वुज़ू न कयूं। माना जंहिं माण्हूअ खे वुज़ू आहे त उन जे लाइ ज़रूरी न आहे त जॾहिं बि निमाज़ ते वञे त, हा उहा जुदारी ॻाल्हि आहे त वुज़ू जे मथां वुज़ू करणु उहो मुस्तहब आहे, ज़्यादा सवाबु मिलंदुसि, गुनाह छणंदसि। बाक़ी फ़र्ज़ या वाजिब न आहे त वुज़ू जे मथां छा करे, वुज़ू करे। फ़ग़सिलू वुजूहकुम व अयदियकुम इलल मराफ़िक़ वमसहू बिरुसिकुम वअरजुलकुम इलल काबैन। अर्जुलकुम इलल काबैन, हिते थोरो इख़्तिलाफ़ थींदो आहे। शिया चवंदा आहिनि त जीअं मथे जो मस त ईअं ई पेरनि जो मस कबो, पेरनि जो छा कबो आहे, मस कबो। अहनाफ़ ऐं अहल सुन्नत वल जमा जो ख़्यालु हीअ आहे त व अर्जुलकुम आहे नसब अथसि। हज़रत अली साईं बि हिनखे नसब पढ़ंदो आहे, हज़रत इमाम हसन बि नसब पढ़ी आहे, हज़रत इमाम हुसैन बि नसब पढ़ी आहे, इब्न मसूद बि नसब पढ़ी आहे, हज़रत इब्न अब्बास बि नसब पढ़ी आहे। हाणे नसब पढ़ण जो मतिलबु इहा आहे त इन जो त वुजूहकुम ते आहे त जीअं तव्हां पंहिंजे चेहरे खे धो था त पेरनि खे बि काबनि भेॾियुनि ताईं धो। जेकॾहिं अर्जुलिकुम हुजे हा त पोइ मस थी हा, छो त वमसहू बिरुसिकुम वअरजुलिकुम हुजे हा
त पोइ छा कयूं आहे बसि पर पोइ बि उन्हनि जो मज़हब साबित न थींदो शयुनि जो छो त अर्जुलिकुम पढ़ूं हा त अतफ़ बिरूस ते वरी बि जाइज़ न थी आहे कानून इहो आहे त जेकॾहिं मातूफ़ अले में जेको आमिल आहे त मातूफ़ में बि हाणे हिते हुजे हा बिरूसिकुम व बे अर्जुलिकुम त पोइ अतफ़ जाइज़ हुजे न त जाइज़ वरी बि अतफ़ कंहिं ते थिए अर्जुलकुम कंहिं ते वुजूहकुम ते अतफ़ थिए हुन ते न ॿिए नंबर ते आसारे सहाबा मां ख़ुदि नबी साईं जे अमल मां इहा ॻाल्हि साबित आहे त पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन पेरनि खे धोतो आहे जीअं हाणे बुखारी में 131 नंबर हदीस ईंदी ऐं आसारे सहाबा मां बि तमामु सहाबा पंहिंजे पेरनि खे धोतो आहे हा उन वक़्त में मसा कयो अथऊं जॾहिं मोज़ा पातऊं जॾहिं छा कयूं वा अर्जुलिकुम जी तलावत ऐं किरात तॾहिं जाइज़ थींदी जॾहिं उनजो अमल कंहिंते कयूं मोज़नि ते माना मोज़ा पातल अथव त पोइ मसा कयो जे मोज़ा पातल न अथव त ऐं इहे ॿई अमल कंहिं साबित न साहबा जे आसार मां साबित कंहिं मां ऐं आसारे साहबा हुजत आहे छो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान खे ऐं पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे अमल खे ऐं क़ुर जे नुज़ूल खे ऐं क़ुर जे अकामतुनि खे सम्झंदड़ उहे हुया असां उन्हनि खां वधीक न आहियूं हलो छो त उन्हनि जी ॿोली आहे हलो قال أبو عبد الله وبين النبي صلى الله عليه وسلم إن فرض الوضوء مرة وتوضأ أيضا مرتين वुज़ू में फ़र्ज़ हिकु दफ़ो धोअण आहे वुज़ू आहे हिकु दफ़ो वुज़ू आहे धोअण हिकु दफ़ो वुज़ू आहे सभु धोअण फ़र्ज़ 3 दफ़ा धोअण सुन्नत 3 दफ़नि खां ज़्यादा जे करे हर उज़वे खे धोते ई त हिनखे इसराफ़ चइबो हिनखे छा चइबो आहे ऐं इसराफ़ ज़ुल्म आहे नाजाइज़ आहे हलो पढ़ो ولم يزل على 3 وكره أهل العلم إسراف فيه وإن يجاوزوا فعلا فعل النبي صلى الله عليه وسلم ही जो तजावुज़ो कनि फेल नबी सल्लल्लाहु नबी साईं जे फेल खां हाणे नबी साईं उज़वनि खे हर उज़वे खे या त हिकु दफ़ो धोतो आहे या 2 दफ़ा या त हे वरी ठोके 5 दफ़ा धोएसि सूफ़ी ख़ुश्क इहो इसराफ़ थी वियो ऐं इहो इसराफ़ करणु नबी साईं जे फेल खां ॼण त छा कई तजावुज़ कई त इहो गुनाहगार थींदो हलो باب لا تقبل صلاة بغير طهور निमाज़ बग़ैर तहारत जे जाइज़ ई न आहे जेकॾहिं तहारत अथसि त निमाज़ आहे जे तहारत न अथसि त हाणे हिते हिकिड़ो मसइलो बयानु कंदा आहिनि फ़ुक़हा कहिड़ो फ़ाक़िद तुहूरैन फ़ाक़िद तुहूरैन जो मतिलबु आहे त पाणी बि न हुजे मिटी बि न अथसि अहिड़ी जॻह ते क़ैदो बंदि आहे जो पाणी बि न आहे ऐं पाक मिटी बि न आहे हाणे छा करे पोइ इन जे लाइ अवा इमाम आज़म अबू हनीफ़ा जो मसलक छा आहे तिरमिज़ी में तव्हांखे पढ़ायो आहे छा मसलक अथसि कज़ा कंदो बाक़ी हाणे अदा निमाज़ न पढ़ंदो बसि सिर्फ़ु कज़ा कंदो उनजो वजह इहा आहे त इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो त बग़ैर तहारत जे निमाज़ ई न आहे न त हिनखे तहारत ई न आहे निमाज़ कीअं पढ़े हेठि रिवायतुनि जो दलील आहे हल साहिबनि जो छा ख़्यालु आहे हा तशबीह बिल मुसल्ली निमाज़ वारी तशबीह कंदो मतिलबु आहे त बग़ैर नियत जे उहे रुकू सजदा पियो कंदो बाक़ी पढ़ंदो कुझु बि न हाणे जॾहिं वक़्तु मिलियुसि पाणी मिलियुसि या वरी उन खां बाद में मिटी हासिलु थियसि त हाणे तहारत करे उन जी कज़ा कंदो पोइ इहे क़यास कंदा आहिनि कंहिं ते जे हिकिड़ी माई खे हेज़ अची वञे रमज़ान जे महीने में रोज़े जी हालत में हेज़ अची वञेसि त इन माईअ ते लाज़िम आहे त छा करे बिस्याम करे ऐं उन खां बाद में कज़ा बि कंदी जीअं नाबालिग वरी रमज़ान जे विच में छा थी वियो बालिग थी वियो त उहो छा कंदो इहा ॻाल्हि आहे सम्झी फ़तवा जेको आहे न त हिन ते साहिबनि जी कुल थी आहे हल इमाम शाफ़ी जो छा मसलक आहे इमाम शाफ़ी पढ़ंदो बि सही कज़ा ॿई शयूं इमाम अहमद बिन अंबल जो छा ख़्यालु आहे पढ़ंदो सही कज़ा हा कज़ा न कंदो बसि छो कि हिन जे करे त भाउ मजबूर हो न निमाज़ त पढ़णी अथसि न हल पढ़ तकड़ी पढ़ وبه قال حدثنا اسحاق بن ابراهيم الحنظلي قال اخبرنا عبد الرزاق قال اخبرنا معمر بن حمام بن منبه انه سمع ابا هريره يقول قال رسول الله صلى الله عليه وسلم لا تقبل صلاه بغير صلاه من احدث حتى يتوضا قال ارجم من حذر الموت ما الحدث يا ابا هريره قال فساد وزبات باب فضل الوضوء والغباء المعجل قال رجل من حذر موت हिकिड़ी जॻह जो नालो हिकिड़ो मर्द आयो मल हदस या अबा हुरैरा ए अबू हुरैरा हदस छा खे चइबो आहे
قال फुसातुन अव ज़ुरातुन अल हदीसन जो रद्द आहे फूस या टिट इहो छा आहे हदस आहे हदस असगर हुनखे चइबो आहे त जंहिं माण्हूअ खां फूस वही वञे या टिट वही वञे त उन माण्हूअ ते फ़र्ज़ ऐं वाजिब आहे फ़र्ज़ आहे त छा करे वुज़ू करे पोइ हो वरी बुज़ुर्ग चवंदा आहिनि अल हदीस जेसीं ताईं आवाज़ न ॿुधे तेसीं ताईं वुज़ू ई कोन अथसि अड़े ॿोड़ो माण्हू जो सॼी ज़िंदगी आवाज़ ई न ॿुधे त पोइ भली फूसा कढंदो ऐं सॼे मुल्क में दूहा थी वञनि त बि माना वुज़ू ई न भॼंदुसि हे बा उन्हनि जो रद्द आहे फुसातुन अव ज़ुरातुन हा हल हल अॻिते हल अॻिते हल فضل الوضوء الغراء المعجلون من آثار الوضوء वुज़ू करण जे करे फ़ाइदो कहिड़ो थींदो इहो इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि हिकिड़ी हदीस पेश कई आहे त पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जेको तव्हांजे लाइ निमाज़ जे लाइ वुज़ू खे शर्त करार ॾिनो आहे इन जो फ़ाइदो ई थींदो जो क़यामत जे ॾींहुं माण्हू उन फ़ाइदे खे अखियुनि सां ॾिसंदो दुनिया में फ़ाइदो त गुनाह छॾंदा आख़िरत में फ़ाइदो ई थींदो जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हिन जान खे छॾनि पिया पाण फरमायूं त मां अॻ में वञी करे हौज़े कौसर ते तव्हांजो इंतज़ारु कंदुमि पोइ तव्हां जहिड़ी टाइम ईंदव त ओड़ी टाइम तव्हांखे हौज़े कौसर ते पाणी पीआरींदुमि साहबा अर्ज़ कई अलाह जा रसूल हौज़े कौसर ते असांजो इंतज़ारु कंदो उते त घणियूं उमतूं हूंदियूं कीअं सुञाणींदव पाण फरमायूं त हिकिड़ी निशानी अथव न वुज़ू जो तव्हांखे ॾेई वियो आहियां वुज़ू कंदव त तव्हांजा उज़वा चोॾहीं चंड वांगुरु चिमकंदा मां सम्झंदुमि पंहिंजो मुंहिंजो उमत ई आहे घुराए करे हौज़े कौसर ते छा कंदोमांसि भाउ पाणी पीअंदो अहिड़ो पाणी ला यसमा बाद हू अबदा जन्नत में वञण ताईं वरी उनखे उञ ई न लॻंदी हाणे सुवाल इहा त जन्नत में वञण ताईं उञ ई न लॻंदसि त पोइ हे मज़ा त विया हलिया न रून शराबन तहूरा जूं पाणी आहे मिठो खीर जूं नहरूं माखी जूं नहरूं शराबन तहूरा जूं नहरूं इहो केरु पीए उनजो जवाबु उलमा सोलूरी ई ॾींदा आहिनि त भाउ उञ न लॻंदसि बाक़ी उहे शयूं जेके उते पीअंदो नहरुनि मां बतौर मज़े जी जे हिकिड़ो माण्हू शहर में वेंदो आहे आधा जूसस कोन्हनि बोतलस कोन्हनि हाणे बोतल हिन जे करे पीए थो उञ लॻी अथसि मज़े जे लाइ न बसि हा हलो था त वुज़ू जी बरकत इहा आहे त क़यामत जे ॾींहुं उनजा उज़वा चोॾहीं जे चंड वांगुरु चिमकंदा जेके माण्हू निमाज़ नथा पढ़नि उन्हनि खे घुरिजे त हिन हदीस ते गौर कनि छो त जॾहिं क़यामत जे ॾींहुं उनजा उज़वा ई न चिमकनि त नबी साईं जो फरमाए त तूं मुंहिंजो उम्मती न आहे त अंदाज़ो पाण लॻाए तूं काॾे वेंदो हलो था पढ़ निमाज़ में लॻनि बि 5 मिंट था इहे ई माण्हू बेनिमाज़ी सॼो ॾींहुं वात पटियूं ईसे जे होटल ते वेठा आहिनि शाम ताईं हल وبه قال حدثنا يحيى بن بكير قال حدثنا الليث عن خالد عن سعيد بن ابي هلال عن نعيم المجمري قال لقيت مع ابي هريره على ظهر المسجد فتوضا قال يدعون يوم القيامة غرا محجلين من آثار الوضوء فمن استطاع منكم ان يطيل غرته فليفعل حضور صلی اللہ علیہ وسلم فرماयो त जंहिंजी दिलि चाहे थी त उन जा उज़वा क़यामत जे ॾींहुं घणा चिमकनि या ज़्यादा उज़वा चिमकनि त पोइ उहे पंहिंजे इन फ़ेल में तिवालत करे डिघो करे माना कीअं त हेसी ताईं फ़र्ज़ु न हथ धोअणु हाणे हेसी ताईं जेकॾहिं हथ धोईंदो त छा हेसी ताईं चिमकंदसि न हज़रत अबू हुरैरो पाण हीअं कंदो हो हज़रत उमर साईं बि हीअं कंदो हो इन जी वजह इहा आहे कि क़यामत जे ॾींहुं उज़वा बि ज़्यादा चिमकंदा ऐं ॿिए नंबर ते हेसी ताईं कंगण बि पाराइबा पोइ मुंहिंजी दिलि थी चए त क़यामत जे ॾींहुं उज़वा बि घणा चिमकनि ऐं कंगण बि पाया हलो शक जे करे वुज़ू टुटंदो न आहे शक जे करे यकीन ख़तमु न थींदो हे बुज़ुर्ग वुज़ू करे अचे पोइ तो इहो त यकीन अथसि न वुज़ू आहे हाणे अचे निमाज़ में बीठो शैतान आयो सो रुगो अड़ी वुज़ू भॻे कीअं थोरो हेठि मथे ते उज़वा ढरा थिए फूस वेही वए पोइ चवंदो सूफ़ी ख़ुश्क माण्हू अई वुज़ू भॻो हाणे हे उन्हनि माण्हुनि जे लाइ आहे जेके वहमीन जे लाइ नबी साईं फरमायो आहे त उहो आवाज़ ॿुधनि अला जी वहमीन सभु तॾहिं त चवंदा न त आवाज़ ॿुधूं हे कंहिंजो इलाजु आहे वहमीन जो इलाजु आहे या पंहिंजी शइ ते भरोसो न अथनि हलो वहमीन जो इलाजु आहे وبه قال حدثنا علي قال حدثنا سفيان قال حدثنا زهري عن سعيد بن المسيب وعن عبادة بن تميم عن عمه انه شكا الى رسول الله صلى الله عليه وسلم رجل الذي يخيل اليه انه يجد شيئا في صلاته فقال لا ينتهي युखय्यल जो लफ़्ज़ आहे ॾिसो उहो माण्हू जेको युखय्यल हो जंहिंजे ख़्यालात में अचे थो त मुंहिंजो वुज़ू भॼी वियो माना कहिड़ो माण्हू आहे वहमी माण्हू आहे न वहमी ख़ुश्क आहे قال لا ينفتل او لا ينصرف حتى يسمع صوتا او يجد पोइ इहे ला यनफतिल औ ला यनसरिफ नबी साईं फरमायो त उहो न फिरे निमाज़ का निमाज़ न टोड़े ता त यसमा सौतन यजिद रिहन
आवाज़ ॿुधी। हाणे इहे वहमी माण्हू जो आहे। हाणे मथी जेका रिवायत आहे उहा वहमी जे न आहे, आम कानून आहे त जेॾे फूस निकिते या टिट निकिरे त वुज़ू। बाक़ी हिकिड़ो वहमी माण्हू आहे, थोरो हेठि मथे थिए थो सम्झे थो वई हवा वई वई, त उन वहमीअ जे लाइ नबी साईं फरमायो त आवाज़ ॿुधी। हलवा باب التخفيف في الوضوء. وبه قال حدثنا علي بن عبد الله قال حدثنا سفيان عن عمر قال اخبرني قريب عن ابن عباس ان النبي صلى الله عليه وسلم نام حتى نفخ ثم صلى وربما قال استجع حتى نفخ ثم قام فصلى تحويل ثم قال حدثنا به तख़फ़ीफ़ ही बाब तख़फ़ीफ़ वुज़ू, वुज़ू में तख़फ़ीफ़ कजे। हरू भरू पाण खे एतिरो मुकल्लफ़ न करे त हर निमाज़ जे लाइ वुज़ू करे। जे निमाज़ हिकिड़ो वुज़ू अथसि त उन सां ॿी निमाज़ पढ़े त बि पढ़ी सघे थो। बाक़ी पाण जे मथां लाज़िम करार ॾे त हर वक़्तु मां छा कंदुमि, इहो ज़रूरी न आहे। हाणे केरु थो ॿाहिरि रिवायत करे? हलो, इब्न अब्बास फरमाए थो त मां वयुमि पंहिंजी मासी जे घर, राति उते गुज़ारियमि नबी साईं वटि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथिया, खली मां पाणी खयूं, मुख़्तसिर माना हिकु हिकु दफ़ो वुज़ू आहे धोतऊं, उहो निमाज़ पढ़ियूं, मां पासे में वञी निमाज़ पढ़ीमांसि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सुम्हनि पिया, वरी गोगरा हणनि पिया, वरी उथनि पिया, वरी उन ई वुज़ू सां ॿियो वुज़ू न कनि पिया। हाणे सुवाल इहा त तव्हां त चवंदा आहियो त सुम्हण जे करे वुज़ू भॼी पवंदो न। पोइ नबी साईं सुम्हनि पिया, लफ़्ज़ अचे पियो सुम्ह नफ़ख, नफ़ख जी माना हूंदी आहे वॾा वॾा साह खणणु, माना गोगरा। त उन खां बाद में उथी वरी निमाज़ पढ़नि पिया वुज़ू। अब हिकिड़ो हूंदो आहे दर्जो उम्मती जो, ॿियो दर्जो हूंदो आहे नबीअ जो। नबी ऐं उम्मत में फ़र्क़ु आहे। उम्मती सुम्हंदो ख़बर ई न पवंदसि, पेशाबी कॾहिं वेही वेंदो आहे, पर नबीअ जी निंड बि जाग आहे, नबी जी दिलि सुजाग हूंदी आहे, तंहिंजे करे त नबीअ जो वुज़ू भॼंदो बि। असां तव्हां सुम्हंदा आहियूं त असांजी दिलि गाफ़िल थी वेंदी आहे, ख़बर ई न पवंदी आहे। हे नबी जी ख़ुशूसियत आहे। मां तव्हां सम्झे त नबी साईं गोगरा आहियां त वुज़ू न कयो अथऊं, तंहिंजे करे मां बि गोगरा आहियां, मुंहिंजो बि वुज़ू न भॼंदो। जेकॾहिं अहल हदीस चवनि त हर हदीस क़ाबिल हुजत आहे त पोइ हिन जो छा जवाबु ॾींदा? पोइ त माना क़यामत ताईं हिननि जो वुज़ू ई न भॼे न। हलो आहे पढ़ो। क़ुरान हदीस खे सम्झण जे लाइ बि अकुल ज़रूरी आहे, इल्मु बि ज़रूरी आहे। पंहिंजे लेखे हर माण्हू मुहदिस थिए, हर माण्हू फ़क़ीह थिए। फ़क़ीह उहो माण्हू थींदो आहे जंहिंखे एतिरो इल्मु क़ुरान हदीस जो पूरो इल्मु ऐं उबूर हुजेसि। हिन हदीस में हे हुकुम आहे, हुन हदीस में हे हुकुम आहे, त हाणे हिन ते अमल कीअं थींदो ॿिन्हिनि हदीसनि ते, इन जे लाइ अकुल खपे। हल भाउ पढ़ो। فلما كان في بعض الليل قام رسول الله صلى الله عليه وسلم فتوضأ من شن معلق وضوءا شن معلق माना खली टंगियल हुई मथे। يخففه عمر ويقلله وقام يصلي فتوضأت نحو مما توضأ ثم جئت فقمت عن يساره وربما قال سفيان عن شماله فحولني فجعلني عن يمينه ثم صلى। मां हुन जे खॿे पासे ॾों बीठुमि, नबी साईं फेराए करे सॼे पासे ॾों बीहारियो। हाणे हिते ॿुधाईं त जेकॾहिं हिकिड़ो जमायती हिकिड़ो इमाम आहे त जमायत खे काॾों बीहणो आहे? अड़े जमायती खे सॼे पासे ॾों बीहणो आहे, इमाम खे खॿे पासे ॾों बीहणो आहे। हलो हलो भाउ हलो। ثم صلى ما شاء ثم استجاب فنام حتى نفخ ثم أتاه المنادي فأذنه بالصلاة فقام معه إلى الصلاة فصلى ولم يتوضأ. قلنا لعمر وإن ناسا يقولون إن رسول الله صلى الله عليه وسلم تنام عينه ولا ينام قلبه. قلنا لعمر अमर थी उमर न आहे। इन नासन यक़ूलून माण्हू चवनि था त इन रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तनामु आइनुहु वला यनामु क़ल्बुहु। क़ाल अमरुन समिअतु उबैद बिन उमैर यक़ूलु। चयईं त मां पुछा कयो अमर खां त माण्हू चवनि था त नबी साईं अखियूं निंड कंदियूं न, दिलि निंड न कंदी आहे। हुन चयो त हा मां उबैद बिन उमैर खां पुछा कई हुई। उन्हनि चयो त रुयल अंबिया वहयुन, नबियुनि जा ख़्वाब बि वही न। पोइ वरी दलील ॾिनई इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुका, हज़रत इब्राहिम चयो। हाणे ॾिसो नबी ॾिसे थो ख़्वाब त मां इस्माइल खे ज़बह थो कयां, वरी उन ख़्वाब ते अमल थो करे। ज़बह त फी नफ़्सी ही, कंहिंखे क़त्ल करणु त ग़लति ॻाल्हि आहे न, गुनाह जो कमु आहे न, पर नबीअ जो ख़्वाब ऐं नबी उन ते अमल करे थो, सम्झ त छा आहे वही आहे। इहो इन ॻाल्हि जो सबूत आहे नबीअ जी दिलि निंड न कंदी आहे, सुजाग हूंदी आहे, गाफ़िल न हूंदी आहे। हलो बस खोड़ कर।